डीसी कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब, MNA मोहतरम खुर्शीद अहमद जुनेजो साहब, MPA मीर नवाबजादा नादर अली खान साहब, ही ॾिसो ताल के सजावल जुनेजो जी मशीनरी जी हालत। 5 साल अग मां ॿी गाड़ी जी वीडियो रिकॉर्ड कई, न्यूज़ लगाई हुई त उन में 2-3 लख रुपयनि जो ख़र्च हुयो। उहा गाड़ी भी हिन वीडियो में मां पोइते ॾेखारियां थो त हिन महिल कहिड़ी हालत में बणिजी चुकी आहे। ऐं ही टाउन जो मां तव्हांखे ॾेखारियां पियो डोज़र गंद खणण वारो। हाणे ही 5-6 सालनि खां वठी हिकिड़े पंप ते बीठो आहे ऐं इन जो मसलो छा आहे? कुझु लखनि जा टायर, 2 पोयां टायर, सो बि बीही टायर ख़तम थी विया आहिनि। हिननि इमरान अली कंबो साहब जेको असांजे टाउन ते तव्हां हयात रखियो आहे, जॾहिं खां वठी टाउन थियो आहे त इहो ई असां वटि तव्हां TMO ॾिनो आहे। इन जे कोताहिनि, इन जे करप्शन जे करे ही मशीनरी लखें रुपयनि जी सिंध लोकल गवर्नमेंट जी सड़ी रही आहे। त अव्हां खां इहो पुछण था चाहियूं त छा अव्हां वटि पावर न आहे जो तव्हां TMO को इन खां कंबो खां पुछो? सिर्फ़ में सिर्फ़ पंहिंजी क़ौम जा माण्हू शदाद कोट जा जंहिं रखिया आहिनि, भर्तियूं जन कयूं आहिनि, जेके जाली भर्तियूं कयूं वयूं आहिनि, जन खां ड्यूटी न पियो वठे, ही करोड़े रुपयनि जूं हे जेके आहिनि त मशीनरियूं सड़ी रहियूं आहिनि, काफ़ी सड़ी चुकियूं आहिनि। जे अव्हां नोटिस न वरितो त पोइ ही ट्रैक्टर जेको आहे कुछ सालनि में कबाड़ खां भी चढ़ी वेंदो, कबाड़ी भी न वठंदा। हाणे मां पोयां तव्हांखे ॿी हिकिड़ी गाॾी थो ॾेखारियां जेके कुछ साल सही कंडीशन में हुई, जंहिंजी हालत हिन महिल अहिड़ी थी चुकी आहे जो को कबाड़ी भी न वठंदो। DC कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब, मोहतरम जनाब MNA खुर्शीद अहमद जुनेजो साहब, मोहतरम नवाबजादा मीर नादर अली खान MPA साहब, ही गाड़ी ॾिसो जेकी 5 साल अग सुठी कंडीशन में हुई, इन डोज़र वांगुर, जेकी हिन महिल हालत हिन जी ॾिसी रहिया हो त को कबाड़ी भी इहा गाड़ी न वठंदो। उन गाड़ी जी त हालत ख़राब थी वई, पर हाणे ही जेको डोज़र ॾिसो था न, ही भी 5 सालनि खां बीजी वियो आहे। कुछ सालनि में हिन जी भी हालत उन जहिड़ी थी वेंदी। जेको तव्हां असां ते TMO इमरान अली खान कंबो साहब जेको आहे त मड़ियो आहे न, जेको हयात हिते असांखे टाउन सिजावल जे लाइ ॾिनो वियो आहे, उन जे